नाज़रीन, करौली भरसा ॻोठ हबीबुल्ला राजपुर में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में पुरवकार तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें रहवासियुनि वरी अंग में शिरकत कई। उन हवाले सां रिसुदा रफ़ीक सुमरो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ हबीबुल्ला राजपुर में, जिते जश्न मिलाद जी महफ़िल मुनक़द कई वई आहे, जंहिंमें आशिक़ान रसूल आयल आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं त संदनि जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त हर साल वांगुरु हिन साल बि हिन ॻोठ में ईद मिलादुल नबी ऐं यारी शरीफ़ जो प्रोग्राम रखियो वियो आहे हिन ॻोठ हबीबुल्ला राजपुर में, ऐं इंशाअल्लाह इहो हर साल जारी ऐं सारी। आशिक़नि जो इश्क़ ऐं मुहबत ऐं अक़ीदत जो इहो इज़हार जारी सारी आहे। हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में सोने मदनी सरकार जी सना पियो ॻाए, ड्यूटी पियो ॾे। मीडिया वारा पंहिंजे मीडिया जे ज़रिए ऐं महबूब जा सना ख़्वान, नात ख़्वान नात चवण जे ज़रिए, ॿुधण वारा ॿुधण जे ज़रिए मुहम्मदी फैज़ पिया हासिल कनि। तव्हां असांखे वधि में वधि इहा ख़ुशी आहे ऐं ख़ुशकिस्मत आहियूं जो असांखे रहमत आलमीन रसूलुल्लाह अल्लाह साईं पंहिंजो अता कयो आहे। ऐं अहिड़ो प्यारो नबी जो सुभान अल्लाह, जंहिंजो दुनिया ते ज़ाहिर थियण खां अवल बि वाह वाह, दुनिया ते अचण बि वाह वाह, पर आख़िरत हशर क़बर में तव्हां असांजो रहमत आलमीन साथ ॾींदो, बेड़ा पार कंदो। साल मिलाद कंदा आहियूं सोणे नबीअ जो, सम्झे। इन जे ख़ुशीअ में जेकॾहिं अलाह ताला ॾे त ॿीणो टीणो वरी अॻे साल कंदासीं मिलाद। माशाअल्लाह सुभान अल्लाह, अल्लाह पाक जा असां ते एतिरा करम एहसान जो असांखे पंहिंजो प्यारो महबूब मुस्तफ़ा असांखे ॾिनई। ऐं असांखे दुनिया में वॾे खां वॾी नेमत इहा आहे जो असांखे सुहिणा रब करीम असांखे मिठड़ो मुस्तफ़ा सुहिणो ॾिनई ऐं असांजी दुनिया जी आख़िरत असांजी सवारी। अल्लाह पाक जा लखे फारूक भट्टी सां गॾु रफ़ीक सुमरो, मैदान टीवी, करूंडी।